ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि हाणे जेतिरो असां परमात्मा जे चए खे हाजी हाजी कंदासीं न, भई भॻवानु असांखे जो चए थो उहा हा हा करे हलंदा हलो, ओड़ो कमु कंदा हलो। भॻवानु असांखे सुबुह खां राति ताईं जेको बि असांखे श्रेष्ठ मत ॾींदो आहे, हीअं सोचो, हीअं ॻाल्हायो, हीअं कर्म करो, त असां हूअं कंदा वेंदासीं त परमात्मा बि असांजी सदा मदद करण लाइ हाज़िर थी वेंदो। भई भॻवानु बि कंहिंजी मदद कंदो आहे जो परमात्मा जो चयो मञे। अॼु माउ पीउ बि कंहिंजी मदद कंदा, जेका ॿार माउ पीउ जी चए ते हलनि। जेका चए ते न हलंदा उनजी मदद कंदा बि, लेकिन दिलि सां न कंदा आहिनि न। ईअं ई परमात्मा बि असांजो माउ पीउ आहे। अगरि असां परमात्मा जे चए ते हलंदासीं, उअं ई सर्व जे लाइ सोचंदासीं, उअं ई कमु कंदासीं, उअं ई बोलंदासीं। भॻवानु त नथो चए कंहिंजी ग्लानी करो, निंदा करो, रो रुसो, दुख वठो। न, भॻवानु थोरी थो चए। अॼु माण्हू खे थोरो बि सूर थो थिए त दुखी थो थी वञे, लेकिन भॻवानु त चए थो कि तव्हां त दुख हरता सुख करता बाप जा ॿार आहियो। त सूर थिए थो, मूंखे ॾेई गोरी वठी पंहिंजो कमु करो। ॾिसो, आत्मा जॾहिं हिन शरीर में ईंदी आहे न, आत्मा जो जॾहिं असां शरीर सां वेहींदा आहियूं, सुम्हंदा आहियूं, खाईंदा आहियूं, पीअंदा आहियूं, इहे सभु कम ई आहे। माण्हू सोचे असां सॼो ॾींहुं कुझु बि नथा करूं, लेकिन ॾिसो, हिकु पेड़ बि सदा फल फ्रूट थोरी ॾींदो आहे। कोई पेड़ पूरा 12 महीना फल फ्रूट ॾींदो। कोई हाणे अंब जो पेड़ आहे, अंब जो पेड़ गर्मियुनि में ई अंब ॾींदो, सर्दियुनि में अंब ॾींदो ई न, त छा हुनखे कटे छॾूं? हाणे जेको जे मौसम में जेकी भाॼियूं आदि ईंदा आहिनि, जे मौसम में जिते फूल आदि ईंदा आहिनि, त उहो पेड़ हुन ई मौसम में असांखे सभु कुझु ॾींदो। हिन जो मतिलबु इहे थोरी कि जेको पेड़ असांखे सर्दी में फूल आदि नथो ॾिए त हुनखे कटे छॾूं। त हूअं ई असांखे बि ख़ुदि में ऐं सर्व में सुठी ॻाल्हियूं सोचणी ॾिसणी खपनि। हीअं न कि अगरि हीअं माण्हू चवंदो ही सॼो ॾींहुं कुझु बि नथा करनि, वेठा आहिनि, पर वेहणु, खाइणु, पीअणु, सुम्हणु बि कमु आहे। चलो, कोई इंसान कुझु बि नथो करे, सॼो ॾींहुं वेठो आहे, लेकिन घर में वेठो आहे त चलो रखवाली त करे थो कम से कम। तव्हां हेॾे होॾे काॾे हली वञो, घर में त उहो वेठो आहे न। चलो, कुझु बि न, गेट त खोलंदो, ध्यानु त ॾींदो। त ॾिसो, हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट हूंदो आहे। अॼु ॿार जनमंदो आहे त छा थो करे? कुझु कमु करे थो? न, उहो जनमंदो, सभु रोईंदो, खाईंदो, सुसु पोटी कंदो, वरी सुम्ही पईंदो। थोरो समय त ॿार ईअं ई हूंदो आहे न, बसि उथंदो आहे, पीअंदो आहे, खाईंदो पीअंदो आहे, वरी सुम्ही पईंदो आहे। छो जे आत्मा, भई आत्मा खे पोइ पढ़ाई करणी आहे, पोइ वरी वॾो थींदो, पोइ कमाई कंदो, शादी कंदो, इहे सभु कमु करे करे आत्मा थकिजी पईंदी आहे न। पोइ बुढ़ापे में आराम जो समय हूंदो। हाणे बुढ़ापे में शरीर त ॿुढो थी वियो, हाणे शरीर खां त कुझु एॾो थींदो न, पर माण्हू चवंदा न असां सॼो ॾींहुं विहूं छा, कुझु त कमु करूं। लेकिन तव्हांजो हाणे शरीर जे हिसाब सां कोई ॿुढो माण्हू घर में वेठो आहे,
हुनजो वेहण बि कमु आहे न। छोजी आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे न, त जॾहिं खां परमात्मा चईंदो आहे, जॾहिं खां आत्मा शरीर धारण कंदी आहे त हुनजो कमु शुरू थी वेंदो आहे। इहे वेहण, उथणु, ॿुधणु, ॻाल्हाइण, इहे बि कमु आहे। चलो ॿुढनि माण्हुनि खां ॿुढो शरीर ॿुढो थी वियो, लेकिन आत्मा त ॿुढी न थी। आत्मा जी सम्झ त चलो कुझु बि न, कम से कम कुझु त कंहिंखे त माण्हू मदद कंदो आहे, भई घर में त वेठो हूंदो आहे न। त इन करे कोई बीमार व्यक्ति बि आहे, अॼु असां सोचूं कोई बीमार व्यक्ति आहे, हाणे बीमार व्यक्ति सॼो ॾींहुं बिस्तर ते वेठो आहे, कुझु कमु थोरी थो करे, लेकिन हुनजे बिस्तर ते वेहण सां, हुन घर में वेहण सां बि कुझु त फ़र्क़ु थींदो हूंदो न, कुझु त मदद मिलंदी ई हूंदी। उहो असां ध्यानु न ॾिनो। कॾहिं असां ध्यानु ॾियूं त असांखे लॻंदो आहे चलो इहे बीमार वेठो त आहे, कम से कम हिन ॻाल्हि में असां सुख वठी सघंदा आहियूं न। बीमार व्यक्ति खे अगरि असां सोचूं भई चलो ठीकु आहे, खट ते ई वेठो आहे, लेकिन अगरि असां सोचंदासीं भई हीअ हिते वेठी आहे, हीअ आत्मा हिन शरीर में, माण्हू त सोचंदा अरे वीचारो बीमार आहे, तंहिंखां सुठो शरीर छॾे हीअ आत्मा वञी करे ॿियो सुखी थिए। लेकिन अगरि हुन आत्मा जी हुन शरीर में हूंदी हुई बि कुझु कमु थिए थो अञा, तव्हांखे न तव्हां अगरि परमात्मा खे यादि करे सोचंदो न, त तव्हांखे सम्झ में ईंदो छा कमु थिए थो। त उहो कमु करण जे लाइ ई हुनखे ओतिरो ॾींहं शरीर में रहणो पवंदो। त उहो या त पंहिंजो हिसाबु किताबु चुकतो कंदो आहे, या कुझु न कुझु कमु थींदो ई आहे। ऐं उहा आत्मा हुन शरीर खां अञा परेशान न थी आहे, उहो सोचे थी हा मां वेठी आहियां। त हर आत्मा जो हिते पार्ट हूंदो आहे। असांखे कॾहिं न सोचणो खपे कि इहे छा थो करे, सॼो ॾींहुं सुम्ही पियो आहे, खाए थो, बसि कमु नथो करे, कुझु बि नथो करे। लेकिन परमात्मा चए थो कि आत्मा जेसि ताईं शरीर में आहे, उहो उथे थी, वेहे थी, खाए थी, पीए थी, सुम्हे थी, इहो बि हुनजो कर्म आहे। छा पतो उहो तव्हां खां इहो ई वठणु आई हुजे न। हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो शरीर खपे। हाणे कंहिंजो हिन जन्म में उहो ई पार्ट आहे, पर अगरि असां गहराई सां सोचंदासीं न, त सभिनि माण्हुनि जो कोई न कोई पार्ट हूंदो। कोई घर में वेही खाए पीए थो न, त उहो बि सम्झो कुझु न कुझु उहो माण्हू सां कमु थींदो हूंदो। छो जो परमात्मा चए थो हीअ सृष्टि ते हिकु ड्रामो आहे, हिन ड्रामे में हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियल आहे न। त बाबा चए थो कि हाणे सम्झो चौकीदार आहे, चौकीदार छा थो करे, बसि हिकु जॻह वेठो आहे, त असां छा हुनखे कढी छॾूं, हीउ वेठो ई त आहे, छा थो करे, छो ॾियूंसि हिनखे पैसा। लेकिन हुनजो वेहण बि, तव्हां निश्चिंत त वेठा आहियो अंदरि, भई चौकीदार राति जो इहे बसि घुमे थो, लेकिन हुनजे घुमण में बि, हुनजे जागण में बि तव्हां आराम सां सुम्हो था। त असांखे कॾहिं बि न सोचणो खपे कि इहे त फालतू आहे, सुम्ही पियो आहे, वेठो आहे, खाए थो बसि। न, तव्हांखे त कुझु पतो ई न आहे न, तव्हां थोरी ॼाणंदा आहियो भॻवान जो इहो ड्रामो कीअं थो हले। असां चऊं इहा माण्हू छा था करनि, मंदर वारा बसि आरती था करनि, बसि इहे पाठ था पढ़नि, इहे कमु थींदो आहे। लेकिन हुननि जे पाठ पढ़णु, हुननि जी आरती करणु, हुननि जे मंदरु टिकाणा ठाहिणु, तव्हां हुते वञी दर्शन, थोरो शांति में अनुभव था करे अचो, थोरो सुख था वठी अचो, केॾी वॾी ॻाल्हि आहे। तव्हांजे घर में त माण्हू खे सुख मिले नथो। अॼु माण्हू टिकाणे मंदरु छो वेंदो आहे, छो जो हुननि खे घर में उहो सुख शांति ख़ुशी नथी मिले न, तॾहिं त टिकाणे मंदरु भॼे थो, न त वञे। कंहिंखे घर में सुख शांति ख़ुशी मिले त उहो टिकाणे मंदरु वञे ई न, उहो चईंदो न मूंखे हिते ई सुख मिले थो। छो जी परमात्मा चईंदो आहे दुख में ई मूंखे माण्हू यादि कंदा आहिनि, सुख में न कंदा आहिनि। अॼु घर में माण्हू हिक ॿिए सां नथो ॻाल्हाए, हिक ॿिए सां ठही करे नथो हले, त
त माण्हू ॿाहिरि टिकाणे मंदर में वञी करे सोचनि था चलो हुते माण्हू थोरा मिलंदा त सही, थोरो मिलंदा, ख़ुशी मल्हाईंदा, थोरो हिक ॿिए सां भॻवान जो चिट चैट कंदा। घर में माण्हू नथा करनि। घर में माण्हू तेरी मेरी तुंहिंजो हीअ उहा लड़ाई झगड़ो बसि। ऐं टिकाणे मंदर वञनि था सत्संग आदि ॿुधणु, भॼन आदि ॿुधणु। घर में कोई नथो करे। पंहिंजे घर खे सभु माण्हू नर्क ठाहे वेठा आहिनि। परमात्मा चए थो घर घर वैशालय आहे हिते। कलयुग जी दुनिया में चवनि था सभु कुझु भॻवान जो ॾिनल आहे, ऐं घर में एॾी गंदगी करे वेठा आहिनि। भले ॿाहिरां साफ़ु आहे, लेकिन ये टीवी ॾिसी विकार बुराइनि जी ॻाल्हियूं करे, तुंहिंजी मुंहिंजी करे घर खे नर्क ठाहे वेठा आहिनि न। भॻवान चवनि था हुते टिकाणे में ॾाढो मज़ो ईंदो आहे, त पंहिंजे घर में बि ईअं रहो। पंहिंजे घर में बि सुठा सुठा वीचार करो, सुठी सुठी ॻाल्हियूं करो, सुठो सुठो मनन चिंतन करो। ॾिसो जेको पढ़ाई वारो ॿारु हूंदो आहे न, अगरि हुनखे पढ़ाई सम्झ में अचे थी त हुनजो ॿियो तरफ़ ध्यानु वेंदो आहे। जेकी पढ़ाई सम्झ में न ईंदी आहे न, जंहिंजो मन पढ़ाई में न लॻंदो आहे, उनजो हेॾे होॾे ध्यानु वेंदो। पर जंहिंखे पढ़ाई सम्झ में अची वेंदी आहे न, जंहिंजो दिमाग़ु उन में लॻी वियो, उनजो हेॾे होॾे ध्यानु न वेंदो। छो जी जेका माण्हू भक्ति करनि था न दुनिया में, उहे सम्झनि नथा, उनजो अर्थ नथा सम्झनि। बसि हा इहे चईंदा मां सॼे ॾींहं में 3 बार सुखमनी कंदी आहियां, जपजी साहिब पढ़ंदी आहियां, हीअ कंदी आहियां, उहो कंदी आहियां। अरे एतिरो माण्हू कोई पढ़े न सम्झी करे त उहो त पार थी वञे, उनजो त कल्याण थी वञे। पर माण्हू सिर्फ़ु ॿाहिरां पढ़नि था लेकिन मन ऐं बुद्धि हेॾे होॾे फालतू ॻाल्हियुनि में। त जेसिताईं तव्हां अर्थ न सम्झंदा, हाणे ॿार बि जेसिताईं पढ़ाई जो मीनिंग न सम्झंदो त हुनखे पास बि थी वञे रटो लॻाए करे, लेकिन सम्झ त न वधसि न, हुनजे दिमाग़ में त फालतू ॻाल्हियूं ई ईंदसि न। भई पढ़ाई वारो ॿारु केरु हूंदो आहे, जेको हर पढ़ाई सम्झी करे पढ़े, ऐं हर ॻाल्हि में पढ़ाई में त हूंदो ई इहे सभु चीजूं आहिनि जेके असां ॾिसंदा आहियूं ॿुधंदा आहियूं, हुनजो अर्थ हूंदो आहे। भई ये मशीन कीअं हलंदी आहे, ये कीअं हलंदी आहे। त पढ़ाई वारो ॿारु पंहिंजे आसपास चीजूं बि ईअं ई ॾिसंदो, हा भई इहे असांखे हीअं पढ़ाईंदा आहिनि, हीअं पढ़ाईंदा आहिनि, हीअं पढ़ाईंदा आहिनि। छो जो उहो सम्झी करे पढ़ंदो आहे। अॼु माण्हू जेका आहिनि घर गृहस्थी में बसि पाठ करनि था, रामायण भागवत पढ़नि था, अर्थ नथा सम्झनि था। पंहिंजी घर गृहस्थी में बि बसि तमो प्रधान मत सम्झ यूज़ था करनि। अरे तव्हां रोज़ु रोज़ु सत्संग कीर्तन ॿुधो था, ज्ञान ॿुधो था, छा था ॿुधो? छो जो इहे ई त ॿुधाईंदा आहिनि, गृहस्थीनि में जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि कि घर गृहस्थी में कोई हीअं करे त हुन सां हीअं शांति सां प्रेम सां सुठी रीति व्यवहार करो। लेकिन माण्हुनि में बदिलाव छो नथो अचे? अॼु ताईं माण्हुनि जा वीचार पुराणा ई छो आहिनि? अॼु ताईं किथे किथे त माण्हू अॻियां निकिरी आहिनि। अॻियां निकिरी अर्थात सोच जे अनुसार अॻियां निकिरी आहिनि। किथे किथे माण्हू अञा ताईं पुठियां ई वेठा आहिनि। भले समय अॻियां निकिरी वियो, लेकिन अगरि तव्हांजी सम्झ पुराणे ज़माने जी अथव, हिन ईअं कई, अहिड़ी आहे, मूंसां ईअं थियो, फलानो अहिड़ी आहे, असांजा पैसा खणी आहे, असांखे धोखो ॾिनई, असां सां ईअं कई। अगरि तव्हांजी सम्झ अञा ताईं इहा आई आहे त अञा ताईं तव्हां सम्झो दुनिया सां गॾु तव्हां अॻियां ई न वधा आहियो, तव्हां पुराणे ज़माने जा माण्हू आहियो। पोइ जेको सम्झो तव्हांजे घर में कोई ॿार कोई माण्हू अॻियां निकिरी वियो, अञा बि तव्हां हुन सां इहे सभु ॻाल्हियूं करो त उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो? पोइ चईंदा असां ॿार ॻाल्हाइनि नथा। छो जो तव्हां पंहिंजी उहो तव्हांजो ॿारु सम्झ अनुसार अॻियां निकिरी वियो, ऐं तव्हां अञा ताईं चओ था मूंसां ईअं थियो, मूंखे ईअं कयनि, फलानो फलानो। अरे तव्हां सां ईअं कई, तव्हां सां जो थियो उहो तव्हांजा कर्म, पिछले जन्मनि जा कर्म हूंदा त तव्हां भोग न हुई भोगी। पोइ इहे ई सॼो ॾींहुं रामायण भागवत छो लॻाए वेठा आहियो?
पोइ तॾहिं त केसां त माण्हुनि खे केसां माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे ॻाल्हाइणु जो पुराणी ॻाल्हियूं न करे सुठी सुठी ॻाल्हियूं करे। ऐं कंहिंखे न लड़ाई झगड़े जी ॻाल्हियूं ई सुठियूं लॻंदियूं आहिनि। अञा ताईं कोई अहिड़ा माण्हू आहिनि दुनिया में, काफ़ी त अॻियां निकिरी आहिनि, काफ़ी अञा ताईं पुराणे ज़माने जा ई आहिनि, मतिलबु पुराणी सोच वारा। कोई माण्हू चवंदो न असां लड़ूं त सुठो आहे, ऐं कंहिं माण्हू खे न शांती सुठी ई न लॻंदी आहे। त ॾिसो इहे सभु फ़र्क़ु हूंदो आहे न। भई जेका बि माण्हू हूंदा आहिनि न देवी देवता धर्म जा, जेका लक्ष्मी नारायण जी दुनिया में रहण वारा हूंदा, उहो त ॾाढा ई उन्हनि खे त शांती, ख़ुशी, स्वच्छता, सुठो सोच, सुठो व्यवहार ई सुठो लॻंदो हूंदो। ऐं जेका आत्मायूं नर्क जी आत्मायूं हूंदियूं, कलयुग जी, उन्हनि खे पोइ इहे शोर शराबो, जोर सां खिलणु, लड़ाई करणु, झगड़ा करणु, इहे सभु सुठा लॻंदा आहिनि। उनखे परमात्मा चवंदा आहिनि इहे रावण जी दुनिया जी आत्मायूं आहिनि। रावण जी दुनिया अर्थात जाते विकार बुराइनि जे वश थी करे माण्हू कर्म करे, जाते माण्हू हिक ॿिए सां वैर भाव रखे, तेरी मेरी करे, लड़ाई झगड़ा करे। उहो भले ई भॻवान खे मञंदा लेकिन अर्थ न सम्झंदा। अॼु कंहिंखे बि ज्ञान ॿुधायो न, जेका माण्हू पाठ कंदा आहिनि न, उन्हनि खे बसि बिना अर्थ जी ॻाल्हियूं ई पढ़ण में मज़ो ईंदो आहे। हुननि खे अर्थ ॿुधायो त सम्झ में ई न ईंदो आहे, ऐं उहो सम्झण बि न चाहींदा आहिनि, ॿुधंदा ई न। छो जी सच्ची ॻाल्हियूं हुननि खे सुठी ई न लॻंदियूं आहिनि। हुननि खे बसि लॻंदो आहे हा असांखे पतो न आहे, असां त बसि पाठ कयो बसि, अर्थ न, उन पाठ में छा लिखियलु आहे, हीअं न करो हीअं न करो, उहो न सम्झंदा। हुननि जे दिमाग़ में वेहींदो ई न, छो जो बर्तन ई एतिरो आहे। त बाबा चवंदा हाणे ॿुधाए अहिड़ी माण्हुनि सां कीअं रहे माण्हू। हिते भॻवानु चए थो शांती सां रहो, ऐं माण्हू चवंदा न शांती सां कीअं रहे, शांती में रहण में त मज़ो ई न ईंदो। कई माण्हू त ईअं चवंदा आहिनि शांती में रहण में त मज़ो ई न ईंदो। कोई माण्हू शांत वेहे न त चवंदा हिनखे छा थियो आहे। त इहे कलयुग वारा माण्हू पोइ अहिड़ा हूंदा आहिनि। लेकिन असांखे सभिनि जे लाइ शुभकामना रखणी आहे। हाणे दुनिया में रहणो बि आहे, लेकिन असांखे पंहिंजी मर्यादाउनि खे न छॾिणो। असांजा जेका नियम मर्यादा आहिनि जो परमात्मा असांखे चवनि था, परमात्मा जी मत छा चईंदी आहे, सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सां रहो। और रावण जी मत छा चईंदी आहे कि काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत घृणा जे वश थी करे कर्म करो। त अगरि असां में इहे सभु चीजूं आहिनि त मतिलबु असां रावण जा ॿार ठही करे हलूं था। हाणे तव्हांखे परमात्मा राम जो ॿारु ठहिणो आहे या रावण जो ॿारु ठहिणो आहे? त तव्हांखे परमात्मा राम जो ॿारु ठहिणो आहे त सदा सुख शांति प्रेम आनंद पवित्रता शक्तियुनि, सहन शक्ति, समाइण जी शक्ति, परखण जी शक्ति, यथार्थ निर्णय करण जी शक्ति, इन्हनि खे कार्य में लॻाए करे जीवन जियो। त बाबा चवनि था कि हाणे इहे सम्झो कि जीअं असां हलूं था न उहा ठीकु न आहे। कलयुगी दुनिया जे हिसाब सां अगरि हलंदासीं असां त असां परमात्मा जो चाहे तो उहो त मञूं नथा। जॾहिं दुख थिए थो त भॻवान खे त यादि कर, ऐं जॾहिं दुख न आहे त माण्हू भॻवान खे यादि ई नथा करनि। ठीकु आहे, सुख में कोई बि सिमरन न कंदो आहे, यादि न कंदो, त कम से कम तव्हां विकार बुराइनि जे वश थी करे त कमु न करो न। माण्हू चवंदा हाणे त असांजे जीवन में सभु कुझु सॉल्व थी वियो, मतिलबु सभु कुझु ठीकु थी वियो। भई भॻवान खे एॾी प्रार्थना कयनि, एॾी भक्ति कयनि, पोइ सभु कुझु ठीकु थी वियो। ठीकु आहे, पोइ वरी ठीकु थी वियो, पोइ वरी विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करणु कंदा, पोइ वरी ख़राबु थी वेंदो।
मतिलबु हिन समय ॾिसो दुनिया में माण्हू छा था करनि, हाणे परमात्मा जी मत ते हली करे दुखनि सां दूर था थियनि। हाणे पोइ रावण जी मत ते था हलनि, अर्थात विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करनि था त वरी दुख था पाइनि, वरी भॻवान खे यादि था करनि, वरी रावण जी मत ते था हलनि। त ही खेल लॻल पियो। भई परमात्मा चईंदो, ॾिस जॾहिं भॻवान खे यादि कंदा आहियूं, भक्ति कंदा आहियूं, माण्हू जॾहिं कंदा आहिनि त केॾो शांती, केॾो सुख मिलंदो आहे। हा, अॼु माण्हू हुन समय असांजो मन केॾो शांत थी वेंदो आहे। त ऐं वरी ॿाहिरां जी दुनिया में ईंदा आहियूं त वरी ॿाहिरां जी दुनिया जो रंग लॻी वेंदो आहे। टिकाणे मंदरु वञूं त हुतां जो रंग लॻी वञे, वरी ॿाहिरां जी दुनिया में अचो त ॿाहिरां जो रंग लॻी वञे। त असांखे ओतिरो समय त मज़ो ईंदो आहे जॾहिं असां टिकाणे मंदर में हुयासीं, जॾहिं असां भॻवान खे यादि पिया करूं। पोइ वरी आयासीं हिन सृष्टि ते त वरी विकार बुराइनि जे वश थी वियासीं। त बाबा चए थो कि कर्म कंदे हुए बि मूंखे यादि करे हलो त मुंहिंजी छत्रछाया जे हेठि रहंदव त विकार बुराइनि जे वश थी करे बुरो कमु न कंदव, त जीवन में सदा प्रसन्न बि रहंदव। मां बि तव्हांजी मदद कंदो रहंदुमि। भई कर्म क्षेत्र में बि भॻवानु असांजी मदद करणु चाहींदो आहे। कर्म क्षेत्र में बि भॻवानु असांजी मदद करणु चाहींदो आहे, लेकिन असां भॻवान खे यादि ई न कंदा आहियूं। असांखे भॻवानु चईंदो आहे कि मूंखे यादि करे कर्म करो, असां हुनखे यादि करे कर्म कंदा ई न आहियूं। भई तव्हां में अगरि ईर्ष्या करण जो संस्कार आहे, कंहिंसां अगरि तव्हांखे ईर्ष्या थींदी आहे, मतिलबु जलन थींदी आहे, मतिलबु तव्हांखे सुठो नथो लॻे कि उहो अॻियां थी वधे, हुन सां ईअं सुठो थी वियो। लेकिन परमात्मा त चए थी असांखे ईर्ष्या वग़ैरह न करणी आहे। त असांखे छा करिणो आहे? असांखे परमात्मा चए थी अगरि असांजे मन में ओड़ी फीलिंग अचे, सम्झो कंहिंजो सुठो थिए थो, मूंखे सुठो नथो लॻे, त ही सुठो न लॻण जी फीलिंग हिनखे भॻवानु मना कंदो आहे, ईअं न करिणो खपे। कोई बि कंहिंसां बि कुझु सुठो थिए, कोई बि अॻियां वधे, त हुननि खे असांखे ॿियो ई दुआयूं ॾियणियूं आहिनि, ॿियो ई हुननि खे मुबारकबाद ॾियणी आहे, ॿियो ई हुन जे लाइ दुआ करणी आहे कि अॻियां वधे। हीअं ई चईंदी आहे न, परमात्मा जी शिक्षा छा चईंदी? परमात्मा जी शिक्षा इहे ई चईंदी कि तव्हां मूंखे यादि करो, मां तव्हांखे इहा शिक्षा ॾियां थो कि अॼु सॼो ॾींहुं न कंहिंजो बि सुठो थिए त तव्हांखे सुठो लॻणो खपे। भई कोई तव्हांजो दुश्मन बि हुजे, कंहिंजो तव्हांखे अॻियां वधणु पसंदि न आहे, कंहिंसां सुठो थिए पसंदि न आहे, लेकिन परमात्मा चए थो तव्हांखे हुन में बि ख़ुशि रहणो। इहो परमात्मा असांखे सम्झ थो ॾे, चए थो हीअं करो। अगरि असां ईअं ई कंदासीं, सम्झो कंहिंजो सुठो थी वियो, लेकिन हुन तव्हां सां बुरो कयो अथई, लेकिन हुनजो सुठो थिए थो, त असांखे सुठो लॻणो खपे। छो? हुन समय यादि करो, हुन मूंखे परमात्मा चई थी जंहिंसां बि सुठो थिए थो तव्हांखे सदा सुठो ई सोचणो आहे, हुन सां सुठो ई व्यवहार करिणो आहे, हुन जे बारे में बुरो न सोचणो आहे। त इहे जॾहिं असां रोज़ु रोज़ जो परमात्मा असांखे चवनि था, अर्थात सम्झ ॾियनि था, अगरि असां इहे जीवन में धारण करे हलियासीं, अॼु खां असां हुन माण्हू जी सां चिड़ियासीं न, घृणा न कई, ईर्ष्या न कई, जलियासीं न हुन जे अॻियां वधण में, त सम्झो था परमात्मा जी आज्ञा मानी। त अहिड़े ॿारनि जी परमात्मा बि सदा मदद करण लाइ तयारु हूंदो आहे। भई भॻवानु चए थो कि तव्हां टेंशन न वठो, सभु टेंशनियूं मूंखे ॾेई छॾो, तव्हां सदा टेंशन फ्री रहो। त अगरि असां अॼु खां कोई बि ॻाल्हि आई त असां परमात्मा खे ई ॾेई छॾी, पाण टेंशन न कयो, त भॻवानु असांजी मदद करण लाइ सदा हाज़िर रहंदा।
त ही रोज़ रोज़ असां परमात्मा जो चयो मञदा वञूं त रोज़ रोज़ असांजी भॻवान मदद करण लाइ तयारु थी वेंदा सदाई। त पोइ जेतिरी बार असां परमात्मा जो हा हा कंदासीं, उनजो चयो मञदासीं, ओतिरी बार परमात्मा बि सदा ई असांजी रक्षा करण लाइ असां साथ हूंदो आहे। कोई बि असांजो कुझु बिगाड़े न सघंदो आहे। असां सदा प्रसन्न रहंदासीं। असांजी आत्मा सर्व प्राप्तियुनि सां संपन्न हूंदी। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान श्रीमद प्रमाण जी हुजूर करे हुजूर के हाजिर अनुभव करण वारा सर्व प्राप्ति संपन्न ठहो। बाबा चवनि था जो हर ॻाल्हि में बाप जी श्रीमद प्रमाण जी हुजूर कंदा आहिनि, उहो ॿारनि जो बि हुजूर उन ॿारनि खे जी हुजूर करण ऐं बाप जो ॿार जे अॻियां हाज़िर हुजूर थियनि। मतिलबु जीअं ई ॿारु चईंदो हा बाबा मां ईअं कंदमि उअं ई बाबा हुन जी मदद करण लाइ सदा हाज़िर रहंदा आहिनि। जॾहिं हुजूर हाज़िर थी वियो त कंहिं ॻाल्हि जी कमी न रहंदी, सदा संपन्न थी वेंदी आत्मा। बसि तव्हां बाबा जी जो श्रीमत आहे न, उहा हा हा करे पालन कंदा हलो सुबुह खां राति ताईं, त बाबा असांखे संपन्न ठाहे छॾंदा। दाता ऐं विदाता ॿिन्हिनि जी प्राप्ति जे भाग्य जो सितारो मस्तक ते चमकण लॻी वेंदो। छो जी असांजी आत्मा जो बि परमात्मा आहे। हाणे परमात्मा ब्रह्मा जे तन द्वारा असांखे ज्ञान ॾिनो अथई त दाता शिव बाबा, भाग्य विदाता ब्रह्मा बाबा ॿई ई असां ॿिन्हिनि सां ई जो प्राप्ति थियणी आहे आत्मा खे, उहो आत्मा खे थी वेंदी ऐं आत्मा चमकंदो सितारो मस्तक जे विच में लॻंदो। स्लोगन आहे परमात्मा वर्से जे अधिकारी ठही करे रहो त अधीनता न अची सघंदी। सदा यादि रखो कि मां परमात्मा बाप जे वर्से जी अधिकारी आत्मा आहियां। त असांखे मूंखे परमात्मा जो वर्सो मिलियल आहे, त असांखे कॾहिं बि अधीनता न ईंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।